जी नाजरीन, हम इस वक्त गोट मीर रुस्तम खान जमाली में मौजूद हैं। यहाँ पर एक गरीब शख्स है जो टैक्सी ड्राइवर था और अब वो टैक्सी से भी रिटायर हो चुका है। उसका जवान बेटा वो भी टैक्सी ड्राइवर था, लेकिन वबाई मर्ज़ की वजह से वो कई सालों से बिस्तर पर पड़ा हुआ है। वो अपनी मदद आप के तहत कई मरतबा इलाज करा करा कर तंग आ चुका है। उसने अपना घर बार सब बेच कर भी अपने बेटे पर खर्च किया, लेकिन इसके बावजूद भी अभी तक उसका बेटा सेहतयाब नहीं हुआ है। तो आइए इनसे पूछते हैं कि इसके बेटे को क्या मर्ज़ था और उन्होंने इसके हवाले से क्या इलाज कराया और वो मुखिर हज़रात से क्या अपील कर रहे हैं ताकि उनके बेटे के लिए इलाज मुमकिन हो सके। मां पाण भी ड्राइवर आहियां, काफ़ी 78 खां गाॾी हलायां थो पियो। हिन वक़्तु मां अखियुनि खां नथो ॾिसी सघां। पुटु नौजवान मुंहिंजो जेको टैक्सी हलाईंदो सांवल ख़ान, मां गामड़ ख़ान, मुंहिंजो पुटु आहे, उन जो तक़रीबन 31 साल उमिरि आहे। उनखे ब्लड प्रेशर हाई थी वियो, हिनखे दिमाग़ जो जेको आहे रग जेका आहे उहा फाटी पई। उनखे सखर सां खणी वियासीं। उन्हनि चयो तुंहिंजो इलाजु जेको आहे थींदो बाबा, पर हिते लिखी ॾियो असांखे। असां वॾो इलाजु करायो आहे। उनखां बाद साईं पोइ अंदरि लाड़काणे, पोइ हिनखे ॾिनासीं कराची। न ॻाल्हाए थो न घुमे थो, 10 पास बि आहे साईं। असां इहो अर्ज़ु कयूं था की 10 पास बि आहे छोकिरो और तालीम याफ़्ता बि आहे। हाणे हिन वक़्तु मज़ूर आहे, हिन वक़्तु खट ते पियो आहे। थियो नंढा नंढा बचा आहिनि। असां सरदार साहिब जी छांव में वेठा आहियूं, उन जी बि महिरबानी असांजे मथे ॾाढियूं आहिनि। असां इहो अर्ज़ु कयूं था की अॻे बि जंहिं बि तावन असां सां कयो आहे उन जी वॾी महिरबानी। हाणे असां वधीक एतिरो असांखे हैसियत न आहे की ताकी मां छोकिरे जो इलाजु कराए सघां। कंहिं हंध ते खणी वञूं, जंहिं बि जेको बि कंदो उन जे वॾी महिरबानी थींदियूं। और असां इहो गुज़ारिश चाहियूं था त असांखे शुक्रगुज़ार आहियां मीर यूसुफ ख़ान जो। उन बि इंशाअल्लाह ताला अॻे बि चयो हुई, मूंखे हाणे बि चयो अथई तावन मां तोसां कंदुमि। ऐं वॾी महिरबानी वज़ीर आला बलूचिस्तान जी, वज़ीर आज़म पाकिस्तान, असां बि उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं। असांजा MP MLA जेके आहिनि उन्हनि जी बि महिरबानी त असां ते जेको आहे असांखे हिकु त असांजे लाइ वॾो मसइलो साईं खाइण पीअण जो बि आहे। असांखे ज़रूरु खाइण जो बि असांखे राशन पाणी ॾिनो वञे। महिरबानी उन्हनि जी थींदी असांजे मथां। मीर सरदार साहिब जी महिरबानी आहे, हारून ख़ान आहे, फैसल ख़ान आहे, मीर जान मोहम्मद ख़ान जमाली साहिबु आहे, फारूक साहिबु आहे। सभिनि खे असां अलियाबा जा जेके बि आहिनि, मीर ज़ुल्फ़कार ख़ान आहे, जेके बि जमाली साहिबु आहिनि, उन्हनि जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं कि असां महिरबानी करे असां सख़्तु तावन कयो वञे। गामड़ खान का कहना था कि इसका बेटा जो खुद भी एक टैक्सी ड्राइवर था, उसको दिमागी बीमारी हो गई थी। वो इसने अपने तरफ से इनका इलाज किया, लेकिन वो अभी तक सेहतयाब नहीं हुआ। इन्होंने यहाँ के मुंतखब नुमाइंदे ज़िले इंतज़ामिया इलाके के दीगर मुखिर हज़रात से अपील करते हुए कहा है कि इनके बेटे के लिए मदद की जाए, इनका इलाज कराया जाए ताकि इनका बेटा सेहतयाब हो सके। कैमरामैन ज़फ़र अली के साथ ज़ाकिर हुसैन, वाशिंग न्यूज़, ओस्ता मोहम्मद।